कड़ो मंझ कड़े जियो लोहारन लपेटियो। कड़ो मंझ कड़े जियो लोहारन लपेटियो। तीअं मुंहिंजो जीव जड़े सुपेरियां सोघो कयो। अस्सलाम वालेकुम सामीन। प्रोग्राम बज़्म मोहब्बत प्रोड्यूसर गुलाम मुस्तफ़ा चांडियो, फ़नी सहकारी सरफराज़ अहमद चांडियो ऐं स्टूडियो इंजीनियर साथी ज़ाहिद अली चांडियो सां गॾु सियारे जे सरदाउन में चांडो की भरन रातनि में प्रोग्राम बज़्म मोहब्बत के सड़े आदर अवां सभिनी सुंदर समातनि ताईं आऊं आहियां पंहिंजो मेज़बान राहिब अली चांडियो। वक़्त जी वॾी विछोटी खां पोइ प्रोग्राम बज़्म मोहब्बत तव्हां ताईं पेश कयो पियो वञे पंहिंजी सिंध जे लाइव स्टूडियो में जेके हिन सफ़र जा साथी मूंसां हम सफ़र आहिनि उन सभिनी सुंदर समातनि खे ऐं साथनि सवा ॼणनि दोस्तनि खे प्रोग्राम में चवंदासीं भली कार वेलकम। सियारे जे सर्द हवाउनि में जिते जिते मुंहिंजो मुसाफ़िर आवाज़ हिन हवाउनि आधार पहुची रहियो आहे उन सभिनी सुंदर समातनि खे हिकु दफ़ो वरी बि आऊं चवंदुसि अस्सलाम वालेकुम ऐं दुआ त शाल तारनि में चंड हुजे। प्रोग्राम बज़ में मोहब्बत में तव्हांजा मिलियल मोहब्बतनामा ऐं मोकिलियल मोहब्बतनामा असां प्रोग्राम में शामिलु कंदा आहियूं। रूह खे वल जीअं वकोड़ियो अथई, रूह खे वल जीअं वकोड़ियो अथई, जीअ सां जीअ ईअं जोड़ियो अथई। चूड़ियूं चंड जीअं टुटियूं आहिनि, ॿांह खे एतिरो मरोड़ियो अथई। हाय मेहार बांसुरी तुंहिंजी एतिरा सॾ अॼु त ॿोड़ियो अथई। उब गंगोर थी वियो आहे, उब गंगोर थी वियो आहे, सिज जीअं पाण खे पतोड़ियो अथई। सीअ में राति काटिजी वेंदी, छो सदियुनि लाइ ईअं रोड़ियो अथई, छो सदियुनि लाइ ईअं रोड़ियो अथई। प्रोग्राम जे हिन सुहाने सफ़र ते कनायूं था हिकु ख़ूबसूरत आवाज़ गरजी। नेणन जा ककर बरसिया हूंदई, सुड कन में तसारो हूंदई। मूंखे न विसारो हूंदई। नेड़न जा ककर बरसिया हूंदई, सुड कन में तसारो हूंदई। मूंखे न विसारो हूंदई। नेड़न जा ककर बरसिया हूंदई, सुड कन में तसारो हूंदई। मूंखे न विसारो हूंदई। मां सम्झा थो पजरी पजरी पल पल में पुकारो हूंदई। मूंखे न विसारो हूंदई। नेड़न जा ककर बरसिया हूंदई, सुड कन में तसारो हूंदई। मूंखे न विसारो हूंदई। मूंखे न विसारो हूंदई। नेड़न जा ककर बरसिया हूंदई, सुड कन में तसारो हूंदई। मूंखे न विसारो हूंदई। मूंखे न विसारो हूंदई।
जीअं मां तन्हा तड़पां थो पियो तीअं तूं तन्हा तड़पी हूंदी हर पहर विछोड़े जो ज़ालिम हर पहर विछोड़े जो ज़ालिम सूरनि में गुज़ारियो हूंदई मूंखे न विसारियो हूंदई नेणनि जा ककर बरसिया हूंदई सुॾकनि में तसारियो हूंदई मूंखे न विसारियो हूंदई मूंखे न विसारियो हूंदई एहसास जिका ईदी दखणी पर चाव जिका उम्मीद खणी एहसास जिका ईदी दखणी पर चाव जिका उम्मीद खणी को कासिद बंद पयो हूंदो को कासिद बंद पयो हूंदो या कांग उॾारियो हूंदई मूंखे न विसारियो हूंदई नेणनि जा ककर बरसिया हूंदई सुॾकनि में तसारियो हूंदई मूंखे न विसारियो हूंदई मूंखे न विसारियो हूंदई ततीअ में घड़ोका भरे थी पई ततीअ में घड़ोका भरे थी पई थरी सूंहं चिमका करे थी पई उहो कांध कहिड़ो उन्हीअ खे ॾिसूं सुहागण त ॿ भरे थी पई ततीअ में घड़ोका भरे थी पई उठे जी हवा में खया मोर पर डुकी डेल हर हर ठरे थी पई उठे जी हवा में खया मोर पर डुकी डेल हर हर ठरे थी पई ततीअ में घड़ोका भरे थी पई थरी सूंहं चिमका करे थी पई करायूं गिचीअ में विझी कांध खे करायूं गिचीअ में विझी कांध खे ॾिसी विझ वेंगस डरे थी पई ततीअ में घड़ोका भरे थी पई सखीअ खे ॾिजी साह घोरे अयास सखीअ खे ॾिजी साह घोरे अयास मगर छा कजे जो परे थी पई मगर छा कजे जो परे थी पई ततीअ में घड़ोका भरे थी पई थरी सूंहं चिमका करे थी पई थरी सूंहं चिमका करे थी पई नेणनि जा ककर बरसिया हूंदई सुॾकनि में त सारियो हूंदई आवाज़ तव्हां ताईं पेश कयोसीं तव्हां ॿुधो पिया प्रोग्राम बज़्म मोहब्बत ऐं बज़्म मोहब्बत में हिन सियारे जी सर्द हवाउनि में थधड़नि हवाउनि में उत्तर जी हीर में प्रोग्राम बज़्म मोहब्बत पेश कयो पियो वञे पंहिंजी सिंध जे लाइव स्टूडियो मञा ऐं प्रोग्राम तव्हां ताईं पेश करे रहियो आहे प्रोड्यूसर ग़ुलाम मुस्तफ़ा चांडियो स्टूडियो में मौजूदु फ़नी सहकारी सरफराज़ अहमद चांडियो ऐं स्टूडियो इंजीनियर साथी ज़ाहिद अली चांडियो सां गॾु मूंखे चवंदा आहिनि राहिब अली चांडियो जिन समातनि ताईं मुंहिंजो मुसाफ़िर आवाज़ पहुची रहियो आहे जेके दोस्त मूंखे हिन वक़्तु कनाए रहिया आहिनि उन सभिनी दोस्तनि खे सजणनि खे साथनि खे शाल सलाम क़बूल पवे ऐं जेकॾहिं तव्हां बि प्रोग्राम बज़्म मोहब्बत में शामिलु थियणु चाहियो था ऐं पंहिंजी कोटेशन लिखी उमाणणु चाहियो था ऐं असांजे प्रोग्राम बज़्म मोहब्बत में हमसफ़र थियणु चाहियो था त कमेंट बॉक्स में वञी पंहिंजो नालो पंहिंजे शहर जो नालो पंहिंजे ॻोठ जो नालो पंहिंजे वाहण पंहिंजे वस्ती पंहिंजे वांड जो नालो लिखी ऐं पंहिंजी कोटेशन उमाणे सघो था प्रोग्राम बज़्म मोहब्बत जो हिसो थी सघो था हीअ हुरखुर रेन बसेरनि जी हीअ हुरखुर रेन बसेरनि जी थी वेंदी साख सवेरनि जी जे वाग वठी हा डांग जी जे वाग वठी हा डांगनि जी छो कान कढी हा ॾेरनि जी
जे वाग वठी हा डागन जी, छोकाण कढी हा डेरन जी, ओ शाल औकाबन सां अटकां मां वाहर थी वाहेरन जी। आ रात लड़ी हू अचणो आ, तूं छोड़ न पायल पेरन जी। मुमुरकी पंहिंजो पांद छॾ, मुमुरकी पंहिंजो पांद ॾिठो, रुत आई ॻाढ़नि ॿेरनि जी। मेहार मिलण जी वेला आ, कर ॻाल्हि घड़नि घेरनि जी। थी सारी सिंध यादि नचे, छा छम छम ईंदई छेरनि जी, छा छम छम ईंदई छेरनि जी। जिते गॾिजी खिलियासीं थे, उते हिकिड़ी रुआ पई, उते हिकिड़ी रुआ पई। एहसास न हुनखे थियो, मां मुफ़्त मरा पई, मां मुफ़्त मरा पई। हिते गॾिजी खिलियासीं थे, उते हिकिड़ी रुआ पई, उते हिकिड़ी रुआ पई। एहसास न हुनखे थियो, मां मुफ़्त मरा पई, मां मुफ़्त मरा पई। जिते गॾिजी खिलियासीं थे। जी हाँ साथियों, प्रोग्राम पेश कयो पियो वञे बज़्म मोहब्बत ऐं बज़्म मोहब्बत में आऊं आहियां मुंहिंजो मेज़बान राहिब अली चांडियो। जिन समातनि ताईं मुंहिंजो मुसाफ़िर आवाज़ सियार जे सर्द हवाउनि में जिते जिते पहुची रहियो आहे, जिन जिन मागनि ताईं पहुची रहियो आहे, जिन वहाणनि ताईं, जिन वांढनि ताईं ऐं जिन ॻोठनि ताईं, जिन मागनि ताईं पहुची रहियो सभिनी समातनि खे, सभिनी ॿुधंदड़नि खे अस्सलाम वालेकुम। थर जे वारियासिन भिटुनि खां असांखे कनाईंदल तमामु प्यारो दोस्त आज़ाद समूह असांखे कनाइनि पिया। छाछरो थर खां आज़ाद समूह लाजवाब, इलाही सारो प्यार आज़ाद प्यारा। धणी साईं तव्हांखे ख़ुशि आबाद रखे। जंहिं महल हुयसि चवंदी, मां हाणे वञा पई, मां हाणे वञा। जी हाँ साथियों, जेकर तव्हां बि प्रोग्राम बज़्म मोहब्बत में शामिलु थियणु चाहियो था ऐं पंहिंजी कोटेशन, पंहिंजो मवाद उमाणणु चाहियो था, पंहिंजी शाइरी, त पोइ हींअर ई असांजे पंहिंजी सिंध जे प्रोग्राम में शामिलु थी सघो था, बज़्म मोहब्बत में शामिलु थी सघो था। कमेंट बॉक्स में वञी पंहिंजो नालो, पंहिंजे शहर, पंहिंजे ॻोठ, पंहिंजे वाहण, पंहिंजे वस्तीअ जो नालो लिखी पंहिंजी शाइरी उमाणे सघो था ऐं बज़्म मोहब्बत में असांजे सफ़र में हमसफ़र थी सघो था। आज़ाद समूह छाछरो खां इलाही सारो प्यार तव्हांजो। चढ़ी आऊं अॼु हुनखे सॼा पई, अॼु हुनखे सॼा पई। जिते गॾिजी खिलियासीं थी, उते हिकिड़ी रुआ पई, उते हिकिड़ी रुआ पई। जिते गॾिजी खिलियासीं थी।
जेकॾहिं तव्हां सभिनी सुंदर साथियुनि जो इहे ई मोहबतूं रहियूं, इहो प्यार इहो लव जेकॾहिं असां ताईं पहुचंदो रहंदो त बिल्कुलु तव्हां ताईं तव्हां सुंदर समातनि ताईं प्रोग्राम बज़ में मोहब्बत खे पेश कयो वेंदो। गॾिजी खिलियासीं थी उते हिकिड़ी रोआ पई, उते हिकिड़ी रोआ पई, एहसास न हुनखे थो मां मुफ़्त मरा पई, मां मुफ़्त मरा पई, हिते गॾिजी खिलियासीं थी उते हिकिड़ी रोआ पई, उते हिकिड़ी रोआ पई, हिते गॾिजी खिलियासीं थी।
बिल्कुलु कंहिं यादि खे कोरे कपे कढणु एॾो सवलो कमु न आहे हूंदो। आफ्ताब सहर अदा अस्सलाम वालेकुम साईं। वालेकुम सलाम। कैसी है तबीयत अदा? अल्हम्दुलिल्लाह। तमामु भाइरनि जूं दुआऊं। मुजीब बलोच असांखे लिखनि था अदा अस्सलाम वालेकुम। आजिज़ मुजीब कपरी साहब असांखे लिखनि था हैदराबाद गोन कॉलोनी खां अदा बहितरीनु प्रोग्राम परदेस में रहण वारनि जे दिलि जा दर्द कुझु हल्का थियनि था। बिल्कुलु अदा तव्हांजूं मोहबतूं तव्हांजा प्यार तव्हांजो वॾा वड़। कॾहिं प्यार बरसाति वांगुर अचे थो, कॾहिं प्यार बरसाति वांगुरु अचे थो, वसी राति प्रभात वांगुरु अचे थो। घटाऊं घटाऊं मोहबत अचे थी, भरियो मींहुं बारात वांगुरु अचे थो। कॾहिं राति थी रूप वांगुरु अचे थी, कॾहिं ॾींहं जो ॾात वांगुरु अचे थो। खिड़े जीअं सूरज मूंखे ईअं खिड़े थो, जॾहिं शाम थी मात वांगुरु अचे थो। कॾहिं हू खुलीअ दिलि ॾे थो सदाऊं, कॾहिं हू खुलीअ दिलि ॾे थी सदाऊं, कॾहिं हू हाजात वांगुरु अचे थो। न ओड़े न पाड़े ॿुधो न आहे कंहिंखां, न ओड़े न पाड़े ॿुधो न आहे कंहिंखां, त हू ज़ात या पात वांगुरु अचे थो। अयाज़ आ कोशिश कंहिं कान लाइ अचे थो, मदारात वांगुरु अचे थो। कॾहिं प्यार बरसाति वांगुरु अचे थो, वसी राति प्रभात वांगुरु अचे थो। जिन जिन समातनि ताईं असांजो मुसाफ़िर आवाज़ प्रोग्राम बज़ में मोहब्बत जो आवाज़ जिन समातनि ताईं पहुची रहियो सभिनी सुंदर समातनि खे हिकु दफ़ो वरी प्रोग्राम में भली कार चवंदासीं। जेके दोस्त हिन वक़्तु असांखे कनाइनि पिया फेसबुक जी दुनिया ते, आफ्ताब सहर बि असांखे कनाइनि पिया किंजेटी जे राउंड खां। साईं तव्हांजो वॾो मोहबतूं तव्हांजो वॾो प्यार। मुजीब रहमान हैदराबाद जे राउंड मां असांखे कनाइनि पिया। छाछरो खां असांखे कनाईंदड़ आज़ाद समूह इलाही सारो प्यार तव्हांजो। प्रोग्राम बज़ में मोहब्बत पेश कयो पियो वञे पंहिंजी सिंधी जे लाइव स्टूडियो में। प्रोग्राम प्रोड्यूसर गुलाम मुस्तफ़ा चांडियो, फ़नी सहकारी सरफराज़ अहमद चांडियो, स्टूडियो इंजीनियर साथी ज़ाहिद अली चांडियो सगन। सियारे जी सर्द हवाउनि में चांडियोकिन जी चिलवलाइनि में, चंड जी चिलवलाइनि में आऊं अवांजो मेज़बान राहिब अली चांडियो। वक़्त जो एहसास 9:10 थी चुका आहिनि ऐं तव्हां सां ठीकु 9:40 ताईं साथ रहंदो। बिरह जी बाहि में पिजरंदे काफ़ी अरसो गुज़री चुको हो, बिरह जी बाहि में पिजरंदे काफ़ी अरसो गुज़री चुको हो, त वरी अचानक पीर जे प्यार जी पर्ची वसूल थी। पढ़ी करे मूं मन जो सारो माहौल महकण बदिरां मायूस थियणु लॻो। संदसि लिखियल हिकु हिकु लफ़्ज़ मूंखे निरासाई ॾांहुं धिकणु लॻो ऐं आऊं संदसि तरफ़ां मौसूल थियल ख़त खे मुकमिल पढ़ी न सघियुसि। हू लिखे थो त आऊं हालतुनि आॾो एॾो मजबूर थी वियो आहियां जो मूंखे तो ॾांहुं हीउ ख़त लिखणो पियो आहे। हिकु ॻाल्हि जी पक रख त हाणे हालतूं साॻियूं न आहिनि रहियूं ऐं हाणे राति जे पहर में सितारनि जी सजावट कावड़ तोड़े चिड़ ॾियारे थी। ऐं हाणे राति जे पहर में सितारनि सजावट कावड़ तोड़े चिड़ ॾियारे थी। हाणे अलाए छो अखियुनि मां पाणी निकिरणु बंदि थी वियो आहे ऐं हाणे त गुलाबनि जी ख़ुशबू बि मन खे नथी महकाए। सॼो सारो माहौल अणवणंदड़ तोड़े पंहिंजे ख़िलाफ़ु महसूसु थियणु लॻो आहे ऐं नेणनि मंझि समायल सभु ख्वाब साबिया माण्हुनि खां अॻु ई चिकना चूर थी करे भस्म थी विया आहिनि ऐं आऊं हालतुनि जे अॻियां एॾो त मजबूर ऐं कमज़ोर थी वियो आहियां जो हाणे पंहिंजे पाण खे संभाले बि नथो सघां। सो सगारो ई कोई कल्याण करे ऐं पंहिंजी प्रीत जे
रीत खे बरक़रार रख, न त प्यार करण वारनि जी नज़र में पाण क़यामत ताईं गुनहगार लिखिया वेंदासीं। अञा वधीक पढ़ण जी हिमत पाण में सम्झी न सघियुसि ऐं ख़त खे बंदि करे अखियुनि मंझि जारी थींदड़ लुड़कनि साण पिरी खे सारण लॻुसि। जॾहिं बि विल्हा वरी, जॾहिं बि राति आठरी, जॾहिं बि चंड जवान थियो, चकोर जीअं थी दिलि चरी, अव्हां जे इंतज़ार में रूह बेक़रार थियो, इश्क तार तार थियो, इश्क तार तार थियो। जॾहिं बि लाड़ ते उॾार का अची लथी, सची पची असांजी दिलि नची उथी, जिस्म जी तंद तंद में ऐं आऊं अध पंध में, सराप सिक थी वयसि, अव्हां सां हिक थी वयसि। पखी जे मुंहुं पुकार जा उॾार दिलि जे दग तां, ज़माने जी उघाड़ में अलाए थी शिकार विया, अलाए कहिड़े पार विया। उमिरि जी शाम थी वई, लड़ी जा लाम थी वई, रहियासीं रेगज़ार में रुगो मुसाफ़तूं रहियूं, असां लाइ बज़्मी यार में रुगो बग़ावतूं रहियूं। गुनाह खां अॻे ग़रीब दिलि मथे अजीब शामतूं रहियूं। ज़माने साज़िशूं कयूं, दोस्तनि नवाज़िशूं, असांजे साह जो सगिन पियूं आज़माइशूं, असांजे साह जो सॻो छिकिन पियूं आज़माइशूं। उमास रात जो बदन, उदास ॾींहं जो कफ़न, असांजा ख़्वाब थिया दफ़न, पिरी जे टहक जो कसम, मिटी जी महक जो कसम। जॾहिं बि यादि जो कंडो असां मां आर पार थियो, अखियुनि जो देस आग वियो, रूह बेक़रार थियो, हा इश्क तार तार थियो, हा इश्क तार तार थियो, हा इश्क तार तार थियो। असीं कीअं जियूं पिया इहो कुछ न जाने, असीं कीअं जियूं पिया इहो कुछ न जाने, जलूं पिया पचूं पिया इहो कुछ न जाने, असीं कीअं जियूं पिया इहो कुछ न जाने, असीं कीअं जियूं पिया इहो कुछ न जाने, जलूं पिया पचूं पिया इहो कुछ न जाने, असीं कीअं जियूं पिया इहो कुछ न जाने, असीं कीअं जियूं पिया इहो कुछ न जाने। घुमियासीं खिलियासीं उञारा रहियासीं, कंदे कोशिशूं तब कुंवारा रहियासीं। घुमियासीं खिलियासीं उञारा रहियासीं, कंदे कोशिशूं तब कुंवारा रहियासीं। कहिड़ा ॾींहं कचूं पिया इहो कुछ न जाने, असीं कीअं जियूं पिया इहो कुछ न जाने, असीं कीअं जियूं इहो कुछ न जाने, जलूं पिया पचूं पिया इहो कुछ न जाने, असीं कीअं जियूं पिया इहो कुछ न जाने, असीं कीअं जियूं पिया इहो कुछ न जाने।
जॾहिं गॾु घुमियासीं समुंड जे किनारे लथो सिज पे पाण ॿिन्ही खे निहारे जॾहिं गॾु घुमियासीं समुंड जे किनारे लथो सिज पे पाण ॿिन्ही खे निहारे अकेला हलूं पिया इहो कुझु न जाने असीं कीअं जियूं पिया इहो कुझु न जाने असीं कीअं जियूं पिया इहो कुझु न जाने जलूं पिया पचूं पिया इहो कुझु न जाने जियूं पिया इहो कुझु न जाने असीं कीअं पियूं पिया इहो कुझु न जाने सुको कोन पाणी रुगो बसरो पिया इहो कुझु न जाने असीं कीअं जियूं पिया इहो कुझु न जाने असीं कीअं जियूं पिया इहो कुझु न जाने जलूं पिया पचूं पिया इहो कुझु न जाने असीं कीअं जियूं पिया इहो कुझु न जाने असीं कीअं जियूं पिया इहो कुझु न जाने जलूं पिया पचूं पिया इहो कुझु न जाने असीं कीअं जियूं पिया इहो कुझु न जाने असीं कीअं जियूं पिया इहो कुझु न जाने घणे अरसे खां सोचुम पे तो तोसां कुछ राज़ न्याज़ जूं ॻाल्हियूं हो रहिया सोचींदो त घणे वक़्त खां ई रहियमि पर वरी कॾहिं हालत निजात न पे ॾिनी त कॾहिं वरी वक़्त साथ न पे ॾिनो हिन महिल वक़्त तोड़े हाथ विछोड़ो मार छॾींदो ही विछोड़ो मार छॾींदो सुॾकी सुॾकी साहब वींदो सुॾकी सुॾकी साहब वींदो ही विछोड़ो मार छॾींदो ही विछोड़ो मार छॾींदो सुॾकी सुॾकी साहब वींदो सुॾकी सुॾकी साहब वींदो
तो के रहम पईंदो सुडकी सुडकी साब वींदो सुडकी सुडकी साब वींदो ही विछोड़ो नजर कुछ कोन थे आयो डॉक्टर मिसायो मतलब असांखे कनाइनि पिया कहे तारवां के सजण रस्तो सजो तुंहिंजो डॉक्टर साहब तव्हां प्रोग्राम जे पछाड़ कनि लमन में शामिल थिया आहियो इलाही सारो प्यार तव्हांजो इन से अॼोको प्रोग्राम बज़ में मोहब्बत पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो पंहिंजे प्रोड्यूसर गुलाम मुस्तफ़ा चांडियो फनी सहकारी सरफराज़ अहमद चांडियो स्टूडियो इंजीनियर साथी ज़ाहिद अली चांडियो सां गॾु पंहिंजे मेज़बान राहिब चांडियो खे ॾींदा इजाज़त जेॾां पेर ते ख़ैर सिंध सलामत साथ सलामत धणी निगहबान गलीअ मां गऊं पे आयूं पुराणो गोठ हो लेकिन पिरियं जे पार वांगे सफा सुनसान मंदर में मिली सांझी जॾहिं मूं डॉक्टर ॿुधी पियो न सफ़ा सुनसान मंदर में मिली सांझी जॾहिं मूं सां सफा सुनसान मंदर में तूं त घणो ई थो चवीं वेज कयां मानिंद कै मंदर जा झिंग मूंखे सॼिन पाण दे सफ़ा सुनसान मंदर में मिली सांझी जॾहिं मूं उते आवाज़ सनड़ो इश्क जो कहें